कंडियारो भरसां ॻोठ मोहम्मद हाशिम कलोड़ो जे रहवासियुनि कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि पारां पिपरी पुलिस जे ॾाढनि ख़िलाफ़ एहतजाज नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद नटाणूस में धरणो हयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि इमाम अली, मोहम्मद इस्माइल, मोहम्मद हाशिम ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल राति इमाम अली जे घर मां लखें रुपया रोक रक़म सोना ज़ेवर चोरी करे विया। अहिड़ी दांह हद जी पिपरी थाणे ते खणी वियासीं, पर पुलिस रिपोर्ट दाख़िल करण बाद माठ करे वेही रही। जंहिंखां पोइ असां खोजी कुतनि जी मदद सां पेरा खणाया जेके हिकु ॻोठ में लॻा, जितां पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां वापसि ईअं मोटी आई। हुननि चयो त पिपरी पुलिस ॾुआरियुनि जे ॿिट बणियल आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त नोटिस वठी ॻोठाणे इमाम अली जी थियल चोरी वापसि कराई वञे। ॿी सूरत में SSP जे ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।